अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद है सब खैरियत सां हूंदव। दोस्तों ग्रुप्स में ही सवाल गर्दिश पियो करे त हिन सवाल जो जवाब छा ईंदो। एक्चुअली हिन क़िस्म जा सवाल ऐं अहिड़े क़िस्म जा सवाल जेके आहिनि उहे ईंदा रहंदा आहिनि। ही सवाल न बि अचे त अहिड़े क़िस्म जो सवाल अची सघे थो असांजो। हाणे हिन में 3-4 फॉर्मूलाज़ यूज़ थींदा, पर हिनखे सवले तरीक़े सां पढ़ण जे लाइ अव्हांखे बेसिक अचणु घुरिजे। हिन सवाल में छा छा थो यूज़ थिए असांजो, हिकिड़ो थो थिए अलजेब्रा यूज़ थी थिए, अलजेब्रा यूज़ थी थिए, ठीकु आहे दोस्तों। ऐं ॿियो जेको यूज़ थो थिए उहो थो यूज़ थिए असांजो लॉज़ ऑफ इंडाइसिस, लॉज़ ऑफ इंडाइसिस, ठीकु आहे। हाणे ॾिसो कीअं थो थिए। एक्चुअली छा थींदो आहे, ही 16 आहे ऐं मथियों 2 आहे। हाणे बेसिस सेम करे सघूं अगरि असां त पोइ असांजे लाइ ॾाढो सवलो थी पवंदो आहे, छो त हिनजो पोइ पावर मथे हली वेंदो वञी माइनस कंदो आहे। हाणे इनखे पढ़ण जे लाइ लॉज़ ऑफ हिनखे तव्हांखे पढ़णु घुरिजे, ठीकु आहे। हाणे ॾिसो 16 खे मां लिखी सघां थो, 16 खे लिखी सघां थो 2 पावर 4 सां, ठीकु आहे। पोइ इन करे छो त 2 पावर 4 जो मतिलबु आहे 2 पाण में 4 दफ़ा मल्टीप्लाई कयो जवाबु ईंदो 16, त यानी 16 जी जाइ ते मां लिखी सघां थो 2 पावर 4। त मथियों त ॻाल्हि साॻी हूंदी, ठीकु आहे। ऐं हेठियों जेको हूंदो उहो थी वेंदो 2 पावर 4, माना 16 जी जाइ ते मां मटाए 2 पावर ऐं 4 करे छॾियमि, कोई मसइलो कोन्हे। ही असांजो वरी मथियों √15 ऐं +4 साॻियो। हाणे बेस जॾहिं सेम हुजनि, बेस जो मतिलबु आहे त हे बि 2 आहे, हे बि 2 आहे, पावर कहिड़ा बि हुजनि पर बेस सेम हुजनि त छा थींदो आहे, बेस सेम हुजनि त पावर पाण में छा थी वेंदा आहिनि, माइनस थी वेंदा आहिनि। ऐं हिन जे मथां हिकिड़ो ॿियो पावर बि आहे, ठीकु आहे। हीउ छा थी वेंदो हाणे जॾहिं पावर जे मथां पावर हुजे, मिसाल 2 पावर 2 हुजे, इन जे मथां वरी 3 हुजे त छा थी वेंदो, 2 साॻियो रहंदो पर हिन जा पावर जेके आहिनि पाण में मल्टीप्लाई थी वेंदा, जवाबु अची वेंदो 2 पावर 6। त हिते बि पावर जे मथां पावर आहे त पोइ पावर पाण में छा थी वेंदा, मल्टीप्लाई थी वेंदा, ठीकु आहे। यानी √15 माइनस 4, छो त उहो पहिरियां माइनस वारो पावर आहे, ठीकु आहे। ऐं मल्टीप्लाई, हाणे हिननि खे हिकिड़ो नंबर हूंदो आहे त छॾे ॾिबो आहे, पर 2 नंबर या 2 खां वधीक हुजनि त ब्रैकेट में लिखिबो आहे, बहितर इहो आहे। ही पावर पाण में जेके मल्टीप्लाई थिया, ठीकु आहे। हाणे छा थींदो, हाणे हिकिड़ो फार्मूलो आहे, फार्मूलो कहिड़ो आहे, फार्मूलो इहो आहे त फार्मूलो इहो आहे दोस्तों त जेकॾहिं पाण में जेकॾहिं 2 ब्रैकेट हुजनि, हिकिड़ी हुजे a प्लस b जी ब्रैकेट ऐं ॿी हुजे a माइनस b जी, या पहिरियां माइनस जी हुजे पोइ प्लस b जी हुजे, प्लस जी हुजे, त ही पाण में a स्क्वायर माइनस b स्क्वायर जे बराबरि थींदा आहिनि। त a बि त a आहे, a b आहे, a आहे, a b आहे, त पोइ ॾिसो त छा थो थिए, a आहे a माइनस b जी ब्रैकेट, a आहे a प्लस b जी ब्रैकेट। जॾहिं ही पाण में मल्टीप्लाई थींदा, पाण में मल्टीप्लाई थींदा त पोइ छा थींदो, a जो स्क्वायर, यानी a असांजो 15 आहे, इन करे a जो बि स्क्वायर माइनस b जो बि स्क्वायर। हाणे स्क्वायर ऐं पावर 2 पाण में कटिजी वेंदा आहिनि, त बचो 15 माइनस ऐं 4 पावर 2 जो मतिलबु हूंदो आहे 16। 4 पावर 2 खे 4 नु 8 दोस्त कंदा आहिनि, 4 पावर 2 जो मतिलबु हूंदो आहे 4 2 दफ़ा मल्टीप्लाई कयो, ठीकु आहे, त 16 थी वियो। त हिन जो जवाबु थो अचे उहो छा थो अचे, 2 पावर माइनस जो 1। माइनस जो 1 छो थो अचे, छो त 15 मां 16 माइनस न थींदा, इन करे 16 मां 15 करणा पवंदा, पर 15 मां 16 यानी नंढे मां वॾो जॾहिं माइनस थींदो आहे त पोइ आंसर माइनस में ईंदो आहे। हाणे जवाबु थो अचे असांजो 2 पावर माइनस 1, पर इन अञा सॉल्व करिणो आहे। पावर मथे माइनस 1 जो न आहे छॾिबो, अगरि हेठि पावर माइनस 1 जो, मिसाल हेठि हुजे आहे पावर माइनस 1 त इनखे मथे खणी वञूं आहे त थी वञे आहे प्लस जो 1, ऐं हिते माइनस 1 आहे त वरी हिनखे हेठि खणी वेंदासीं। हेठि खणी वञण जो मक़सदु इहो आहे त जेके हिननि जे हेठां नंबर हुजनि उहो मथे वञे ऐं पाण हेठि हलियो अचे। हाणे हिन 2 जी पावर 1 जे हेठां कुझु बि न आहे, 1 आहे, त उहो 1 मथे हलियो वञे ऐं 2 हेठि हलियो अचे त पावर 1 छा थी वेंदो, हाणे प्लस जो। ऐं जॾहिं त प्लस 1 जो पावर न लिखिबो आहे, इन करे असांजो जेको आंसर अची वेंदो उहो थी वेंदो 1/2।
उम्मीद आहे दोस्तों तव्हांखे वीडियो सम्झ में आयो हूंदो, पसंदि आयो हूंदो। जेकॾहिं हा त दोस्तनि सां शेयर कयो, लाइक कयो, कमेंट कयो ऐं मुंहिंजी हौसला अफ़ज़ाई कंदा रहो त जीअं तव्हांखे नवां वीडियोज़ मां ॾींदो रहां।